بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت دوستنا خبرات أسان سلسلة هي التأملات القرآنية هي حصو 160 जेको हिसो आहे ऐं तअम्मुलात असीं छाजे लाइ था कयूं छो जो असांखे अल्लाह जो हुकुम आहे त क़ुरान खे सिर्फ़ु पढ़ो न सिर्फ़ु दौर जे लाइ न पढ़ो पर क़ुरान खे सम्झो ऐं क़ुरान खे तफ़क्कुर कयो ऐं उन ते सम्झंदो त पोइ अमल करे सघंदो। जीअं अल्लाह ताला असांखे सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में चए थो अफ़ला यतदब्बरुन क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। इहो 24 आयत जेके अल्लाह साईं चए थो त हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि ऐं तदब्बुर कनि वेही सोचे सम्झे पढ़नि जा हिननि जे दिलनि खे ताला लॻी विया आहिनि। ॿी जॻह ते सूरत निसा में जेको 82 आयत में अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरुन अल क़ुरान छो नथा क़ुरान खे पढ़नि ऐं सम्झनि वलौ कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। जे ही क़ुरान के ॿिए अल्लाह खां न अचे हा के मख़लूक खां अचे हा त हुन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा वॾो ग़लतियूं हुजनि हा पर ही क़ुरान अल्लाह जे तरफ़ां आहे। ईअं सूरत अल मुमिनून में बि 58 आयत में चए थो अफ़ला यतदब्बरुन अल क़ौल हिन चवण खे छो नथा सम्झनि छो नथा पढ़नि छो नथा हिन में तदब्बुर कनि अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल अवलीन। जा हीअ नई शइ आहे हीअ अॻियनि उम्मतुनि में बि अल्लाह चए थो त मां बि अहिड़ा किताब मोकिलिया हा ऐं छो नथा हिन खे पढ़नि। ईअं जिथे किथे अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो हिन क़ुरान जो तदब्बुर ऐं तअम्मुल सम्झो हिन क़ुरान खे ऐं तअम्मुल कयो ऐं पढ़ो ऐं पोइ उन ते अमल कयो। तंहिंजे करे असीं हिन क़ुरान खे पढ़ूं था ऐं सम्झण जी कोशिशि कयूं था जेतिरो बि इस्तिताअत आहे अल्लाह ताला असांखे हिमत ॾिए। ऐं इंशा अल्लाह हींअर जेके हीउ मौज़ू असीं शुरू कयो आहे त छो जो असां काफ़ी ॾिठो आहे पाकिस्तान में जा त माण्हू सफ़ा दीन खां परे हूंदा ऐं क़ुरान खां परे हूंदा असांजे नबी हबीब खां बि परे हूंदा जा त छा कंदा त जा त सफ़ा ग़ुलू में पइजी विया सफ़ा नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मंज़िलत खां मथे करे छॾियुनि तमामु एतिरे क़दुरु जो हुनखे बशरियत मां बि कढी छॾियुनि ऐं उलूहियत अऊज़ु बिल्लाह शिरक में वञी पइजी विया कीअं त हुनखे नबी करीम खे अल्लाह जो सिफ़तूं ॾेई छॾनि। सो इहा ग़ुलू ऐं असांखे अल्लाह ताला हुकुम कयो आहे त क़ुरान में अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता लितकूनु शुहदा अलन्नास। अल्लाह ताला चए थो त मां तव्हांजी ख़ूबी तव्हांजी उम्मत में जेके असांजी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी ख़ूबी आहे कहिड़ी ख़ूबी आहे उहा त तव्हां विच उम्मत हो हर शइ विच में रखंदा हो न सफ़ा छॾे ॾियो न सफ़ा छिके बि हो। ऐं हीउ ग़ुलू जेको आहे हिकिड़ो सफ़ा ग़लति आहे हर शइ में। जीअं अॻ में ईसाई हा क्रिस्चन हा उन्हनि छा कयो ईसा अलैहिस्सलाम खे वॾो करे के त जेके सफ़ा मञींदा कोन हुअसि ऐं उनजे पोयां पिया त उनखे क़तलु कयूं ऐं के वरी जेके मञीसि पिया उहो उन्हनि खे वॾो करे 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 पोइ आख़िरी चयो त हीअ बि अल्लाह जो हिसो आहे हीअ बि अल्लाह जो पुटु आहे त इहो आहे नऊज़ु बिल्लाह यानी अल्लाह सां शरीक करे छॾियुनि। त इहो ग़ुलू जेको मज़मूम आहे इहो अल्लाह खे पसंदि न आहे ऐं छॾण बि अल्लाह खे पसंदि न आहे त इंसानु जेको आहे ॾुखे में ॾुखी शइ आहे जेको इंसानु विच में हुजे। तंहिंजे करे असीं जेको अॼु जेकी इंशा अल्लाह आयतूं जा हाणे जेको हीउ बरनामो शुरू कयो था तअम्मुलात में इन में असीं ॾिसंदासीं असांजे क़ुरान पाक में जंहिंजे क़ुरान में कंहिंखे हर मुस्लमान खे को शक बि न आहे त हिन में का आयत ग़लति आहे या को लफ़्ज़ या ज़बर ज़रबी वधीक न आहे ऐं उनखे असीं सम्झणु चाहियूं था कोशिशि कयूं था त हिन में जेके आयतूं क़ुरान में असांखे अचनि थियूं असांजे हबीब जे बारे में असांजे नबी जे बारे में जेके अल्लाह ताला असांखे सम्झाए थो त हीअ नबी बशर अथव ऐं इंसानु तव्हां मां आहे ऐं मूं तव्हां ॾे हिकिड़ो सिंपल करे मोकिलियो आहे। हा अल्लाह जो हबीब आहे अल्लाह जो प्यारो आहे छो जो इबादत में अल्लाह साईं हुनखे प्यारो कयो पर ऐं इहे इबादत हर इंसानु करे सघे थो। नबूअत जे दर्जे ते त कॾहिं नथो पहुची सघे पर कहिड़ो ॿियो बि नबी इन दर्जे ते नथो पहुची सघे पर असांजो हबीब वरी बि उन जी मंज़िलत जेकी आहे क़ुरान में कहिड़ी आहे असीं इहो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं जेतिरो अल्लाह ताला असांखे हिमत ॾिए त उहो कोशिशि कंदासीं त उहो सम्झो। अॼु जीअं असांखे 110 आयत आहे सूरत अल कहफ में 110 आयत में जीअं अल्लाह ताला चए थो कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फमन कान यरजू लिक़ा रब्बिह फलियअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिह अहदा। इन जो माना पहिरियों ॿुधायूं त अल्लाह ताला चए थो
त ओ मुहम्मद जिथे बि क़ुर में जीअं दोस्तनि खे ॿुधायोसीं पहिरियां त जिथे बि कुल अचे, कुल जो लफ़्ज़ किथे बि अचे, जीअं कुल हुव अल्लाह, कुल अऊज़ु रब्बिन्नास, कुल जिथे बि अचे, कुल अऊज़ु रब्बिल फलक़ अचे थी, जिथे बि अचे कुल, इन जो मक़सदु आहे अलाह साईं चए थो ओ मुहम्मद तूं चओ पंहिंजे उम्मत खे त हिते बि कुल इन्नमा, ओ मुहम्मद तूं चओ त मां इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, मां तव्हां वांगुरु इंसान आहे, मिस्लुकुम यूहा इलैया, मूं ॾे इहो फ़र्क़ु आहे त मूं ॾे वही अचे थो, जिब्रील अचे थो, यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद, अलाह साईं मूं ॾे वही मोकिलियो, मूं ॾे जिब्रील मोकिलियो त इलाह हिकिड़े अलाह जी इबादत कयो, हिकु वहदानियत कयो, हिकिड़ी उलूहियत कयो, अलाह जी हिकिड़ी ज़ात आहे। फमन कान यरजू लिक़ा रब्बिह, ऐं जेको चाहे थो त क़यामत ॾींहुं मां बची वञा ऐं अलाह सां मिलां, अलाह मूं ते राज़ी हुजे, ख़ालिक़ असांजो असां ते राज़ी हुजे, फलियअमल अमलन सालिहन, त उहो भलो अमल करे, वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा, ऐं इन शइ में शिरक न करे। उलमाउनि जो क़ौल आहे त ॾिसो न हिते असांखे नबी करीम अलाह जे तरफ़ां पहिरियों हुकुम असांखे छा कयो, क़ुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, मां तव्हां वांगुरु इंसान बशर आहियां। पहिरियां त असीं ॾिसो त बशर छा आहे, बशर असां वांगुरु बिल्कुलु असां बि बशर आहियूं, पर असां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा नथा थी सघूं, छो जो हू अशरफुल मख़लूक़ात आहे, अशरफुल मख़लूक़ात। पर अलाह ताला जेकी मेन मख़लूक़ जेके अलाह सां पैदा कई आहे तमामु घणी मख़लूक़ात, त इहा मख़लूक़ात में जेके मेन वॾियूं मख़लूक़ जेके वॾे में वॾियूं जेको क़दुरु वारियूं अलाह वटि मख़लूक़ आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, टे आहिनि, मलाइका ऐं जिन्न ऐं इंसान। त इहे शयूं टे जेके आहिनि त ॾिसूं था हाणे इन्हनि में अलाह सां हिननि खे केॾी, यानी पहिरियां ॾिसो त मलाइकनि खे की छा मां पैदा कई, नूर मां पैदा कई, जेके नूर मां पैदा थिया उहे रुगो राति ॾींहुं अलाह जे चवण में इबादत में ॾोह न कंदा आहिनि। इहे मलाइक जेके नूरानी मख़लूक़ आहे उहे नूर मां पैदा थिया ऐं रुगो सिर्फ़ु इबादत में अलाह जे चवण में हूंदा आहिनि। ऐं ॿी मख़लूक़ आहे जिन्न, जंहिंखे ख़लक़ल जान मिन मारिज मिन नार, अलाह साईं चए थो जिन खे मूं बाह मां पैदा कयो, बाह मां हुननि खे पैदा कई। उहे मख़लूक़ असां वांगुरु आहिनि, के सालिह आहिनि ऐं के काफ़िर आहिनि, के मुस्लमान आहिनि, के मोमिन आहिनि, त उन्हनि उहे बि असां वांगुरु मख़लूक़ आहे, उहे बाह मां पैदा थियल आहिनि। ठीकु आहे, इहे थी ॿी मख़लूक़। हाणे टे मख़लूक़ थी जंहिंखे अलाह साईं त इंसान खे जेको बशर जंहिंखे पैदा कई मिटी मां पैदा कयो, मिटी मां। त अलाह ताला ॾिसो न क़ुर पाक में असांखे हुकुम छा थो करे त जेको जंहिंमहिल इंसान खे इहे टिनि मख़लूक़ात में हिकिड़ी मख़लूक़ खे वॾो शरफ़ अज़ीम मिलियो, कहिड़ो आहे उहो इंसान। इंसान खे अलाह ताला वॾो मंज़िलत ॾेई छॾियो, जो बशर जेको आहे, जो अलाह साईं क़ुर में सूरत अल बक़रा में चए थो फ़इज़ा ख़लक़्तुहु वसवैतुहु फ़क़अउ लहू साजिदीन, जिथे क़ुर में असांखे अलाह ताला चए थो जे बशर खे मूं इंसान खे आदे आदम खे मूं जंहिं पैदा करे ऐं तयारु कयो त तव्हां फ़क़अउ लहू साजिदीन, हुन जे लाइ सजदे में वञो। केरु सजदे में वञे, उन में इब्लीस बि हो जंहिंजो नालो अज़ाज़ील, जेको बाह मां पैदा थियल हो, जेको मलाइकनि जो बि सरदार हो उन टाइम में, ऐं आलिम हो, आबिद हो, उहो जिन्ननि मां हो, उहो मथे मलाइक खणी उन्हनि खे उनखे तातियो, उहो उन्हनि में शामिलु हो। त उनखे बि हुकुम कई जिन खे त सजदो कयो, ऐं मलाइकनि खे बि चई त हिन बशर जे लाइ सजदो कयो। त हाणे इन मां इंसान खे छा सम्झ में अचे थी त जेके इन टिनि मख़लूक़नि मां जंहिंजे लाइ सजदो करे, मलाइकनि खे त असांखे हुकुम न आहे, जा जिन्हनि खे हुकुम त कोन्ह थियो त इन्हनि जे लाइ सजदो कयो, न जिन्हनि जे लाइ हुकुम आहे त अलाह जे तरफ़ां त उनखे सजदो कयो, पर अलाह इंसान बशरियत खे वॾी इहो शान ॾिनो। ऐं तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में बि चए थो त वलक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, इहो इंसान खे बहितर में बहितर मूं करे मंज़िलत ॾिनी ऐं उनखे ॾिनो। ईअं जीअं सूरत 3 में बि चए थो, जिथे किथे अलाह साईं चए थो त मां वॾी मंज़िल इंसान खे ॾिनी आहे, बशर खे ॾिनी आहे। त हाणे बशरियत हिकिड़ी जेकी आहे उहा वॾी मंज़िलत आहे इन टिनिनि में मख़लूक़नि में। मलाइकनि खां बि इज़त वधीक, छो जो मलाइकनि खे हुकुम कई त सजदो कयो, ऐं सजदो हिकिड़ो जेको मलाइकनि कयो या जिन्हनि जो इहो सजदो उबूदियत जो न हो, इहो शुकुर हो। त अलाह चयो त फ़क़अउ लहू साजिदीन, उन जो सजदो कयो। यानी इन मां असांखे मालूम थिए थो त इंसान खे अलाह साईं वॾी मंज़िलत ॾेई छॾी। तंहिंजे करे हाणे इहा मंज़िलत जेकी असांखे अलाह ताला ॾिनी आहे बशरियत, हाणे असीं छो जो अलाह त पैदा असांखे कयो आहे, उनखे ख़बर हुई त अहिड़ा माण्हू ईंदा, पोइ चवंदा त नबी जेको असांजो बशर ई न आहे, नूर आहे। ऐं नूर जेको आहे केरु आहिनि, मलाइक जेके आहिनि, त उहे मंज़िलत उन्हनि जी असांजे बशरियत खां घटि आहे, छो जो उन्हनि सजदो कयो बशर जे लाइ। हा, इंसान जेको आहे जेतिरो आलिम हूंदो,
दीनदार हूंदो त उनखे अलाह सां इहा मंज़िलत ॾींदो त उनजी मुंहं में रोशनी हूंदी, उनजे ॻाल्हाइण में रोशनी हूंदी, उनजे हिदायतुनि जी जेके हिदायतूं कंदो उन में रोशनी हूंदी। हा, इहो आहे हिकिड़ो नूर इलाही अलाह जे तरफ़ां, पर ख़ल्क़ियत जेको आहे त तो मटाए कोन सघंदो इंसानु त यार तूं हीअ जेके पैदाई नूर मां थियो आहे न, बशर आहे, इंसान आहे, त तंहिंजे करे असीं हर इंसान खे उहा ई मंज़िलत ॾियूं जेके अलाह सां ॾिनी आहे असांजे नबी करीम खे। तंहिंजे करे अलाह ताला जिथे किथे क़ुर में आहे इंशाअल्लाह इहा आयतूं हिकिड़ी हिकिड़ी करे असीं पढ़ी उनजो तअम्मुलात कंदासीं त अलाह साईं असांखे हुकुम करे थो, कुल ऊही इलैया इन्नमा अना बशरुम मिथलुकुम, मूं पंहिंजे उम्मत खे ॿुधाए छॾ मां तव्हां वांगुरु इंसान हा, बशर हा। त अलाह सिर्फ़ु मूं ॾे जिब्रील मोकिलियो आहे, मूं ॾे वही मोकिलियो आहे त मां तव्हां वांगुरु इंसान आहे, पर इहो ॿुधाए मूं ॾे पैगाम पहुचाए अथसि त माण्हुनि खे ॿुधा त इलाहुकुम इलाहुन, अलाह तव्हांजो हिकिड़ो आहे, ख़ालिक मालिक हिकु अथव, ऐं फमन खान जे चाहे त उहो अलाह साईं उन ते राज़ी हुजे ऐं उन जे अमल ते राज़ी हुजे त फला युशरिक, उन सां शिरक न करे, शिरक खां बचे। त इहा आहे असांजे लाइ तवजीह अलाह जे तरफ़ां। ऐं इंशाअल्लाह असां नबी करीम जे हबीब जी इहे जेके बि आयतूं अचनि थियूं ऐं नबी करीम जे बारे में ऐं शान में, त उहे सभु आणींदासीं ऐं उन जो तअम्मुल कंदासीं त असां तव्हां सभु सम्झूं इहे शयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हिते दोस्तनि खे ॿुधायो त हिकिड़ो नंढिड़ो क़िसो, अब्दुल्लाह बिन उमर जेको आलिम हो, उहो पंहिंजे घर में बाज़ार में लंघियो त ॾिठईं त गोश्त बि थो खपे, त उन थोरो गोश्त वठी ऐं पंहिंजे घर वञी ठाहे ऐं खाए पियो त पिणस अची वियो आहे उमर बिन ख़त्ताब ख़िलाफ़त जे टाइम में। त हुन ख़ुशबू ॾिठी त भाॼी बि रधे ऐं खाइनि बि था, त पुछईंसि फदख़ल उमर बिन ख़त्ताब अला इब्न अब्दुल्लाह, ते घर में जंहिं आयो चईंसि त जी छा आहे, मां हा त चईं त हू मां द लहम, चईं गोश्त बि था खाओ तव्हां? त अब्दुल्लाह बिन उमर डिॼी चयो हा इश्तही, तो मुंहिंजी दिलि चाहियो त मां गोश्त अॼु खावां, त मां वठी आयुसि बाज़ार मां। काल उमर, हिते उमर चयसि ऐं कावड़ में अव कुल मां इश्तही त शइ अकिल, त छा तोखे जेकी दिलि चए थी त तूं खाईंदे? कफ़ा बिल मर सरफ़न ऐं अकुल कुल मां इश्तहा। इहो हिकिड़ो हज़रत उमर जे मनहज ऐं उन जे दिलि में ऐं उन जे तरीक़े में हो त हर शइ इंसान जेको चाहे थो खाइण पीअण में त उहो न वठे, इहा उन जो तरीक़ो हो त छा हर इंसान जेको चाहे उहो खाए पिए ऐं आख़िरत जे लाइ छा छॾियुसि जेको दुनिया आख़िरत में बि इहो मज़ो वठी सघे। इहो किताब ज़ुहद इमाम अहमद बिन हंबल में इहो किसो उन आंदो त ॾिसो न, उहो हलाल शइ हराम कोन कंदा, पर उहो बि चवंदा त आख़िरत जे लाइ छॾियो, दुनिया हिकिड़ो जेल आहे मोमिन जे लाइ ऐं आख़िरत में इंसान जे लाइ ऐं हर मज़ा उते अलाह सां इंशाअल्लाह ॾींदो। तंहिंजे करे अलाह ताला असांखे तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾिए त दुनिया में कुझु हल्को पेर रखे माण्हू। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।